नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आमो या बिशारत सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरूं। मुल्क में कोरोना वायरस विघे 5 मरीज़ फौतन जो 29,042 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 6,898 केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 11.55% रही। कोरोना वायरस की पंजी लहर के मुंह ॾेई रहिया आहियूं पर कारोबारी मरकज़ बंदि न कंदासीं। SOPs ते सख़्तीअ सां अमल करायो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो नेशनल स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइज़र्स पॉलिसी जारी रखण वारी तक़रीब खे ख़िताब। चवे थो जिन सरकारी इदारनि या माण्हुनि ज़राइत समेत नंढी वॾी सिनती इदारनि जे कम में रंडक विधी उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। नंढनि वापारियुनि खे कारोबार लाइ लीज़ ते ज़मीन ॾिनी वेंदी। SMS सेक्टर के माज़ी में अहमियत न ॾिनी वई। हुकूमत जी पॉलिसियुनि सां नंढनि वापारियुनि लाइ आसानियूं पैदा थींदियूं। वफ़ाक़ी सरकार पारां फ़ौजदारी केसनि जे कानून में तरमीम जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी काबीना जे ईंदड़ इजलास में तरमीमूं पेश कयूं वेंदियूं। कानून बारे वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम चयो आहे त FIR दाख़िल थियण ते SP खे दरख़्वास्त ॾेई सघिबी। SP दरख़्वास्त ते कार्रवाई जो पाबंद हूंदो। 9 महीननि में केसनि जो फ़ैसिलो थियणु लाज़मी हूंदो। केस जो फ़ैसिलो न थियण ते ट्रायल कोर्ट जा जज हाई कोर्ट ॾाढो जवाबदा हूंदा। आम ॾोहनि जे केसनि में 5 साल ताईं फ़िलबारगीन करे सघिबी। समूरे मुल्क में SHOs जी मुक़ररी लाइ ग्रेजुएशन जी डिग्री लाज़मी करार ॾियण जी सिफ़ारिश। कराची जे नस्ला टावर केस में नामज़द कामूरो हैदराबाद में गिरफ़्तार। कराची के फिरोज़ाबाद पुलिस थदी सड़क वटि क़ाइम DH ऑफिस से छापो हणी वासा में मुक़रर डिप्टी डायरेक्टर वसीम के गिरफ़्तार करे वरितो। कागज़ी कार्रवाई बाद कराची मुंतक़िल। न्यू कराची में भाइटे के बदफेली बाद क़त्ल कंदड़ जवाबदार के पुलिस साथी समेत गिरफ़्तार करे वरितो। DIG वेस्ट नासिर आफ्ताब जो चवणु आहे त बदफेली बाद क़त्ल कयल ॿार जे केस में मुख्य जवाबदार आमिर इक़बाल समेत 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कियो आहे। जवाबदारनि जा DNA सैंपल भी मोकिलिया विया आहिनि।